खैरपुरनाथन शाह में बल्किस रज़िया लगारी वेलफेयर ट्रस्ट जे सरबराह डॉक्टर सुल्तान लगारी तरफां मुनक़िद कयल कंप्यूटर फेस्टिवल जे मौक़े ते असांजो समाज ऐं तालीम जे मौज़ू ते सिंध यूनिवर्सिटी कैंपस दादू जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अज़हर अली शाह MNA खैरपुर मोहतरम इरफान ज़फ़र लगारी डॉक्टर सिकंदर मुग़ल ऐं डॉक्टर ज़ुल्फ़िकार राहू जो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त सिंधी समाज खे जदीद साइंस ऐं टेक्नोलॉजी जे तालीम सां गॾु वधीक सनअतकारी ऐं बहितर जमहूरियत लाइ अॻिते वधणु घुर्जे। जॾहिं खां इंसान हिक ॿिए सां गॾिजी रहणु सिखियो तॾहिं खां समाज वजूद में आयो ऐं इहो शुरूआती शिकार ऐं गार जी ज़िंदगी खां सफ़र कंदे माल मवेशी खाना बदोश ज़िंदगी खां ज़रई ज़िंदगी ताईं पहुतो ऐं सिंधी समाज अॼु बि घणे भाङे उन सदियनि पुराणे ज़रई ज़िंदगी जे कार वहिंवार में ऐं रीतुनि रस्मनि में जकड़ियल आहे। दुनिया जा सुधरियल मुल्क ऐं क़ौमूं त हाणे सनअतकारी खां बि अॻिते वधी सर्विसिस मुहैया करण वारे मुआशी निज़ाम ॾांहुं वधी रहिया आहिनि।